नाज़रीन, कोटड़ी जी अवाम वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जे अघनि में वाध वारे ऐलान खे रद्द कंदे फ़ौरी तौर रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नवीद पंवर। पेट्रोल जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधायूं, बम किरी पियो आहे। अब ये 100 रुपए के हिसाब से कौन लेगा? पहले महंगाई जितना इन्होंने सस्ता किया उतनी महंगाई नीचे नहीं आई है। 25 रुपया पेट्रोल महंगो थियो आहे। मां तो सम्झां त माफ़िया ज़ोर थी वई आहे हाणे हुकूमत खां। ही जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे अवाम खे रिलीफ ॾियण जे बजाय वरी अवाम जे मथां 25 रुपया पेट्रोल महांगो करे पेट्रोल पंप किरायो वियो आहे। तो एकदम उन्होंने हिकिड़ी रात में 25 रुपया पूरा उन्होंने वधाए छॾिया पेट्रोल में, जेका नाइंसाफ़ी आहे सरासर अवाम तो ज़ुल्म आहे। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां रात जे पहर में ओचितो 26 रुपया तेल जे अघनि में वाध खां पोइ कोटड़ी जा शहरी सख़्तु परेशान आहिनि। अचो त शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो छा चवणु आहे। 25 रुपया पेट्रोल महांगो थियो आहे। मां तो सम्झां त माफ़िया ज़ोर थी वई आहे हाणे हुकूमत खां। 15 ॾींहं या 10 ॾींहं मस थिया आहिनि जो 8-10 रुपया सस्तो थियो। हिन मज़ाक़ कई आहे हुकूमत ग़रीब आवाम सां जो लागी तो 25 रुपया पेट्रोल हेतिरनि सालनि खां इहा हिस्ट्री आहे जो एॾो कॾहिं बि एॾो महांगो न थियो आहे। शायदि ॿियों दफ़ो या टियों दफ़ो इहो थियो हूंदो, पर इहो ज़ुल्म थियो आहे ग़रीब आवाम सां। और बुज़दिलाना फैसले की शदीद मज़म्मत करते हैं और हुकूमत पाकिस्तान से मुतालबा करते हैं कि ये तेल माफिया के खिलाफ कार्रवाई की जाए और बराए मेहरबानी आवाम को रिलीफ दिया जाए। हिकिड़े रात में रातों रात 25 रुपया पेट्रोल वधाए वियो आहे। तव्हां ख़बर आहे त आवाम अॻु में इन वबा जे दौर खां गुज़री चुकी आहे। आवाम बेरोज़गार आहे, उनखे रिलीफ जी ज़रूरत आहे। हीअ जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे अवाम खे रिलीफ ॾियण जे बजाय वरी अवाम जे मथां 25 रुपया पेट्रोल महांगो करे पेट्रोल पंप किरायो वियो आहे। साईं, हिकिड़ी रात में 25 रुपया पेट्रोल महंगो थी वियो। हिते जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे उहा असल में आवाम लाइ ग़रीब आवाम लाइ ठहे ई कान थी। अॻु में ई आवाम वीचारी मज़लूम आवाम ऐं कोरोना जे लाइ परेशान हुई। एतिरनि महीननि खां लॉकडाउन लॻो पियो आहे, 2 वेला खाइण मुश्किल थी वियो आहे हिते। ऐं उन जे बावजूदि इहो ओचितो आवाम जे मथां गवर्नमेंट जे तरफ़ां महांगाई पेट्रोल महांगाई जो बम हिकिड़ो किरायो वियो आहे। पेट्रोल जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधायूं, बम किरी पियो आहे। हीअ जेको बम वियो आहे न, हाणे हिन बम खे केरु मुंहुं ॾिए? ग़रीब माण्हू त कोन थो मुंहुं ॾेई सघे। हीअ ज़ालिम बादशाह आया आहिनि, हुकूमत ज़ालिमनि जी आहे। हीअ ज़ुल्म पिया कनि। सॼी उमिरि में केतिरियूं जनरल जी हुकूमतूं आयूं, सिविल हुकूमतूं आयूं, कॾहिं 25-30 रुपया रेट न चढ़ियो आहे। आवाम भी बहुत ज़्यादा परेशान है, हम लोग भी बहुत ज़्यादा परेशान है। अब हमको लंबा जाना है, अपनी सोच के निकले थे कि यार 75 रुपये 76 रुपये होगा, इसको हम लेके चलेंगे अपने सफ़र के हिसाब से। अब ये 100 रुपये के हिसाब से कौन लेगा? पहले महंगाई जितना इन्होंने सस्ता किया उतनी महंगाई नीचे नहीं आई है, जितने की अब महंगाई बढ़ जाएगी आपकी। यह तो नाइंसाफ़ी है ना, सीधी से नाइंसाफ़ी है। गरीब माण्हुनि ते बोझ आहे। एकदम हड़ताल करे बंदि करे छॾिन। असां टे मज़दूर माण्हू असां मरी वेंदासीं बुखुनि सां। ॾियारियूं गाॾियूं हलायूं पिया। नाज़रीन, तव्हां कोटड़ी जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो इहो ई चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां आवाम मथां ही पेट्रोल बम किराए तमामु घणी नाइंसाफ़ी कई वई आहे। पेट्रोल जे अघनि खे फिलफोर ज़ाब्तो आंदो वञे त जीअं आवाम गुरबत जी लकीर में जेकी पिसिजी रही आहे उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन वजाद हसन सां गॾु नवीद पंवर, मेहरान TV, कोटड़ी।